अस्सलामु अलैकुम दोस्तों, यहाँ वसीमुल हसन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी मैसेज। दोस्तों, सिंध जे मुख़्तसर तारीख़ जी 6हीं क़िस्त में असां ॼाणंदासीं त अरबन जी हुकूमत। राजा ॾाहर जे मरण खां पोइ संदसि हिकिड़ो पुटु ॾहर सीअन भॼी वियो ऐं बुरहन आबाद खां निकितो ऐं ॿियो पुटु जेसीअन सो वरी कश्मीर जे राजा वटि वञी निकितो। मुहम्मद बिन क़ासिम पुठियां पियो ऐं नेठि अलवर में आयो, जिते ॾाहर जो टियों पुटु फ़ोफ़ी रहियल हो। उन खे पीउ जे मरण जी ख़बर न हुई, तंहिं करे उहो साम्हूं थियण लॻो, पर जॾहिं उहा ख़बर पियसि तॾहिं भॼी वियो ऐं मुहम्मद बिन क़ासिम अलवर खे बि फ़तह कयो। पोइ उतां कश्मीर ॾे मुंहुं रखियईं ऐं उहो बि फ़तह कयईं। कश्मीर खां पोइ वरी मुल्तान ते कयईं ऐं उहो बि वरितईं। पोइ कनौज ते काहन जो ख़्यालु कयईं, जो गादीअ जो हंधु हो, पर उते मुहम्मद बिन क़ासिम खे मोटी बगदाद वञी हाज़िर थियण जो हुकुम मिलियो। सो फ़तह कयल मुल्कनि ते नाइब मुक़ररु करे पाण ओॾांहुं रवानो थियो। सिंध जे फ़तह में घणो माल ख़ज़ानो मुहम्मद बिन क़ासिम खे हथु आयो। उहो सभु ऐं 7000 क़ैदी ऐं राजा ॾाहर जूं 2 धीअरूं ऐं ॿियो 300 खनि माइटियाणियूं ख़ुदि राजा जी सिसीअ समेत हिन हजाज ॾे ॾियारे मोकिलिया, जंहिं वरी उहे सभु ख़लीफ़े अब्दुल मालिक ॾे ॾियारे मोकिलिया। राजा जे धीअनि जी दाह ते ख़लीफ़ो मुहम्मद बिन क़ासिम ते ॾाढो काविरियो ऐं हक़दम हिन खे पाण वटि घुरायईं। उन्हीअ हुकुम पुठियां मुहम्मद बिन क़ासिम मोटी वियो, पर पहुचण खां अॻु ई मरी वियो। तंहिंखां पोइ ख़लीफ़नि जा नाइब वक़्त बवक़्त सिंध ते हुकूमत कंदा आया। 8वीं ईसवी सदीअ जे विच ताईं उमैया ख़लीफ़नि जी हुकूमत हली। पोइ वरी बनी अब्बास ख़लीफ़नि जी हली, जा ईसवी 13वीं सदीअ जे विच ताईं हली। पोइ तातारीन बगदाद वरितो ऐं उते जी हुकूमत शुरू थी। उन्हनि अरबनि जी हुकूमत में केतिरियूं ई अरब क़ौमूं सिंध जूं रहाकू थी वियूं ऐं सिंधियुनि सां गॾिजी वियूं। हाणोकियूं घणियूं सिंधी क़ौमूं उन्हनि जूं औलाद आहिनि ऐं उन्हीअ करे सिंधी ॿोलीअ में अरबी लफ़्ज़ पिया ऐं मुस्लमान घणा थिया ऐं अरबी सिंधी ॿोलीअ जो बुनियादु पियो, जा अञा ताईं हलंदी अचे। ईसवी 11वीं सदीअ में सिंध अरबनि जे हथां निकिरी दिल्लीअ जे बादशाहनि जे हथ में आई ऐं उन्हीअ मां पहिरियों सुल्तान महमूद ग़ज़नवी हो। त अज़ीज़ान, सिंध जे मुख़्तसर तारीख़ जी 6हीं क़िस्त पुॼाणीअ ते पहुती। वरी मिलंदासीं इंशाअल्लाह 7वीं क़िस्त में। तेसीं ताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु ऐं पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु। ऐं आख़िर में हथ ॿधी गुज़ारिश कंदो हलां त असांजे सिंधी मैसेज चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे ऐं असां तव्हांखे सिंध जी मालूमात ऐं सिंध जी तारीख़ पहुचाए सघूं। अस्सलामु अलैकुम।